Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां मुख़्तलिफ़ दौरनि जा जेके शाइर आहिनि, नावल निगार आहिनि, ड्रामा निगार आहिनि, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। छाकाणि त हिन मां हिकु ॿ क्वेश्चन पुछंदा आहिनि त मिटई साहिबु कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो, या मिर्ज़ा कलीम बेग साहिबु कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो। त इन मुख़्तलिफ़ दौरनि जा जेके मशहूरु शाइर आहिनि या नावल निगार आहिनि, त उन जे बारे में तव्हांखे ॼाण हुजणु खपे। जे मशहूरु असांजो शाइर आहे त शाह अब्दुल लतीफ़ भुट्टई साहिबु, इहो आहे कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो, इहो बि तव्हांखे यादि रखिणो पवंदो। जीअं ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी साहिबु आहे त इहो बि कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। या रूअल फ़क़ीर साहिबु आहे, या मियां साहिब नूर साहिबु फारूक़ी साहिबु आहे, मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी साहिबु, या मखदूम मोहम्मद ज़ियाउद्दीन साहिबु। असांजो आहे मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी साहिबु, इहो बि कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। जमन चारण साहिबु, ॿियो आहे तंबर फ़क़ीर साहिबु, रूअल फ़क़ीर साहिबु, जलाल खट्टी साहिबु, साबिर मोची साहिबु, मियां सरफराज़ कलोड़ो साहिबु, बिलाल शाह साहिबु, फ़क़ीर इनायतुल्ला साहिबु, आरिफ़ कलोड़ो साहिबु। इहे असांजा कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखनि था। ॿियो असांजो आहे त पीरो खट्टी साहिबु, इहो बि कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। माई नेमत जेका आहे, इहा बि कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखे थी। बिलाल शाह साहिबु, लौंग फ़क़ीर साहिबु, इहे जेके आहिनि असांजा शाइर ऐं आलिम जेके आहिनि, इहे कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखनि था। ॿियो असां पढ़ंदासीं त हाणे अरगुननि जे दौर सां जेके मशहूरु शाइर आहिनि, त उहो असां डिस्कस कंदासीं। क़ाज़ी कादन साहिबु, सैद अली सानी साहिबु, ऐं दर्स अलाउद्दीन साहिबु, मखदूम नूह साहिबु, शेख हलू साहिबु, जरकस फ़क़ीर साहिबु। हिन जो मेन जेके आहिनि क़ाज़ी कादन पुछंदा आहिनि, या मखदूम नूह जो पुछंदा आहिनि त मखदूम नूह साहिबु जेको आहे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो, या क़ाज़ी कादन जे बारे में पुछंदा आहिनि त इहो कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो। इहो या अरगुननि जे दौर जा मशहूरु आलिम जेके इम्पॉर्टेंट आहिनि। हाणे असां पढ़ंदासीं त समन जे दौर सां जेके मशहूरु शाइर आहिनि, अदबी आहिनि, शाइर आलिम आहिनि, त क़ाज़ी कादन साहिबु बि जेको आहे समन ऐं अरगुननि जे दौर सां तालुक़ु रखंदो, त हीउ समन जे दौर सां बि तालुक़ु रखंदो आहे ऐं अरगुननि जे दौर सां बि तालुक़ु रखंदो आहे। ॿियो आहे शेख हमान साहिबु, इसाक़ आंगर साहिबु, मखदूम मोहम्मद भट्टी साहिबु, ऐं असांजो ॿियो अहम आहे त मखदूम बिलावल साहिबु जेको आहे, इहो बि असांजो समन जे दौर सां तालुक़ु रखे थो। हीअ तव्हां पास वीडियो करे बि तव्हां ॾिसी सघो था त हीअ असांजा मशहूरु शाइर आहिनि जेके समन जे दौर सां तालुक़ु रखनि था। ॿियो असांजो आहे त हाणे असां अंग्रेज़नि जे दौर जा जेके कहाणीकार आहिनि, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। जीअं सईद मीरान मोहम्मद शाह साहिबु आहे, त इहो बि अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। ॿियो असांजो आहे उस्मान अली अंसारी साहिबु आहे, लुत्फ़ुल्लाह साहिबु आहे, ऐं ॿियो मोहम्मद उस्मान डेपलाई साहिबु आहे, इहो बि मां प्रोफेसर राम पंजवाणी साहिबु आहे। इहे असांजा कहाणीकार आहिनि जेके अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखनि था। हाणे असां अंग्रेज़नि जे दौर जा जेके मशहूरु शाइर आहिनि, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। कादिर बख़्श बेदल साहिबु जेको आहे अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। मोहम्मद मोहसिन बेकस साहिबु, इहो बि अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। मिस्री शाह साहिबु जेको आहे, इहो शाइर आहे अंग्रेज़नि जे दौर सां। ॿियो आहे असांजो उस्मान सांगी साहिबु, ऐं ॿियो असांजो सावण फ़क़ीर साहिबु आहे, ऐं ॿियो असांजो आहे ॿुॾल फ़क़ीर साहिबु आहे। त हीअ वीडियो हाणे असां कुझु अंग्रेज़नि जे दौर जा जेके ड्रामा निगार आहिनि, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। मिर्ज़ा कलीम बेग साहिब जो जेको आहे इन ड्रामा तमामु अंग्रेज़नि जे दौर में तमामु घणा लिखिया, त इहो बि इन दौर सां तालुक़ु रखे थो। ॿियो असांजो आहे काकू भेरूमल अडवाणी साहिबु आहे, लालचंद अमरॾिनो साहिबु आहे, इहो बि असांजो अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। कसचंद बेवस साहिबु आहे, इहो बि असांजो अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। हीअ कुझु असांजा अहम ड्रामा निगार आहिनि। त इहो हुयो अॼु असांजो लेक्चर, जेको असांजो मुख़्तलिफ़ दौर जा जेके असांजा शाइर, ड्रामा निगार, कहाणीकार हुया, त उन जे बारे में असां डिस्कस कयो हुई। थैंक यू वेरी मच।